अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो मौज़ू आहे त मौत खे यादि करण जा फ़ाइदा। हिकु ॾींहुं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन निमाज़ लाइ आया त ॾिठाऊं त कुझु माण्हू टेक ॾेई खिली रहिया हुआ। पाण सॻोरनि खेनि फरमायो त जेकॾहिं मौत खे घणो यादि कंदव त आउं जेका हीअ हालति ॾिसी रहियो आहियां सा पैदा न थींदी। तंहिं करे मौत खे कसरत सां यादि कंदा कयो। क़बर ते को बि अहिड़ो ॾींहुं न गुज़रंदो आहे जॾहिं उहा आवाज़ न ॾींदी हुजे त आउं अकेलाइप जो घरु आहियां, मिटी जो घरु आहियां, कीड़नि मकोड़नि जो घरु आहियां। जॾहिं को मोमिन क़बर में पहुचंदो आहे त क़बर चवंदी आहे तुंहिंजो अचणु मुबारक। ज़मीन ते जेतिरा बि हलंदा हुआ सभिनी मां मूंखे तूं वणंदो हुएं। अॼु तूं मूं वटि आयो आहीं त मुंहिंजो बहितरीनु सुलूक बि ॾिसंदे। ऐं पोइ हू मुर्दो जेसिताणी हुनजी नज़र पवंदी आहे क़बर कुशादी थी वेंदी आहे ऐं जन्नत में हुन लाइ हिकु दरवाज़ो खोलियो वेंदो आहे जंहिं मां खेसि हवा ऐं ख़ुशबू मिलंदी आहे। ऐं जॾहिं को बद किरदार शख़्स क़बर में दफ़न थींदो आहे त क़बर खेसि चवंदी आहे त तुंहिंजो हिते अचणु मूंखे न वणियो। ज़मीन ते घुमंदड़ मां आउं तोखां घणी नफ़रत कंदी हुयसि। अॼु जॾहिं तूं मूं वटि पेट में आयो आहीं त मुंहिंजो वर्ताव बि ॾिस। उन खां पोइ हू क़बर एतिरो त तंग थी वेंदी आहे जो मुर्दे जूं पासराटियूं आपस में मिली वेंदियूं आहिनि ऐं 70 अज़दा बलाऊं हुन जे मथां मुसलत कयूं वेंदियूं आहिनि। हिकु बला बि ज़मीन ते अगरि फूक ॾे त कख पन न बचे। उहे क़यामत ताईं मुर्दे खे ॾंगींदा रहंदा आहिनि। उन खां पोइ पाण सॻोरनि फरमायो त क़बर सालिह मोमिननि जे लाइ जन्नत ऐं गुनहगारनि लाइ दोज़ख जी खॾ आहे। अल्लाह ताला जो ख़ौफ़ तमामु ज़रूरी ऐं ख़ासि अमल आहे। उहो ई सबबु आहे जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सर करे गहरी सोच में रहंदा हुआ ऐं मौत खे यादि करणु उन ई करे फ़ाइदेमंद आहे जो पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी ताक़ीद फरमाई आहे। हिकु ॿी जॻह ते हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद नक़ल कयो आहे त दिलनि खे बि कट लॻी वेंदी आहे जीअं लोह खे पाणी पवण साण कट लॻंदी आहे। पुछियो वियो त हुन जो हल छा आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे साफ़ करण जो कहिड़ो तरीक़ो आहे। पाण फरमायाऊं त मौत खे घणो यादि करणु ऐं क़ुर पाक जी तिलावत करणु यानी घणनि गुनाहनि करण जे करे इंसान अल्लाह जी यादि खां परे थी वेंदो आहे जंहिं करे संदसि दिलुनि खे बि कट चढ़ी वञे थी। जीअं पाणी लॻण सां लोह ते कट चढ़ंदी आहे। इंसान जी दिलि हिकु आईने वांगुरु हूंदी आहे। आईनो मेरो हूंदो त उन में अक्स चिटो ॾिसणु न ईंदो ऐं जेतिरो साफ़ हूंदो उन में अक्स ओतिरो ई चिटो ॾिसबो। अहिड़ी तरह इंसान जो बि साॻियो मिसाल आहे। हीउ शैतानी कमनि में रदल हूंदो आहे, अल्लाह जी यादि खां परे रहंदो आहे। हदीस में आयो आहे त इंसान जॾहिं गुनाह कंदो आहे त संदसि दिलि ते हिकु कारो टुॿको ठहंदो आहे। जीअं जीअं संदसि गुनाह वधंदा तीअं तीअं दिलि ते टुॿका वधंदा रहंदा एसि ताईं जो संदसि दिलि सॼी कारी थी वेंदी आहे। पोइ गुनाहनि तरफ़ ध्यानु रहंदसि। हिकु हदीस में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त आउं अव्हां वटि 2 वाइज़ छॾां थो, मतिलब के 2 नसीहतूं छॾां थो। हिकु ॻाल्हाईंदड़ ऐं ॿियो ख़ामोश। ॻाल्हाईंदड़ क़ुर शरीफ़ आहे ऐं ख़ामोश रहंदड़ मौत खे यादि करणु आहे। पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त अखियुनि ते पर वाइज़ बि उन ई लाइ जेके हूंदा तिन खे नसीहत छा कंदी। जीअं त हिकु जॻह ते हज़रत ख़लील रहमतुल्लाह अलैहि जो वाक़ियो आयो आहे त हू घर में निमाज़ पढ़ी रहिया हुआ। जॾहिं इहा आयत आई त कुल्लू नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत तॾहिं उन खे बार बार पढ़णु लॻा ऐं हुन जे बार बार पढ़ण जे करे कुंड मां हिकु जिन जी आवाज़ आई त हीअ आयत केतिरे दफ़ा पढ़ंदे तुंहिंजे बार बार पढ़ण सां 4 जिन मरी चुका आहिनि। जॾहिं जिन मौत जो ॿुधी मरी सघनि था त तव्हां ई आऊं गुनाह कीअं नथा छॾे सघूं। मौत मोमिन माण्हू लाइ छुटी आहे, आज़ादी आहे, पेपर ख़तमु आहे ऐं मुनाफ़िक माण्हू लाइ गुनहगार माण्हू लाइ हमेशह हमेशह दोज़ख में सड़णु आहे। दुनिया खे पैदा करण जो असल मक़सदु अल्लाह ताला
जी ज़ात ऐं सिफ़ात जी मार्फत हासिल करणु आहे, पर उहो मक़सदु उन वक़्त ताईं हासिल करणु नामुमकिन आहे जेसिताणी इंसान बुराइनि ऐं गंदगियुनि खे धोई पाक नथो करे। उन मक़सद लाइ अल्लाह ताला 1,24,000 नबी ऐं रसूल मोकिलिया ऐं आख़िर में उहो मक़सदु पूरो करण लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन दुनिया में मोकिलियो। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर भलाई ऐं बुराई खे खोले खोले ॿुधायो ऐं हयाती गुज़ारण जो तरीक़ो ॿुधायो ऐं हुननि जे क़ाइदे क़ानून ते उन्हनि ते अमल करण जो मुकमल शरिस्तो ॾिनो वियो त उन ई करे रिसालत ऐं नबूवत जो सिलसिलो बि बंदि कयो वियो। हाणे अॻे नबी ऐं रसूलनि वारा कम उम्मत मुहम्मदिया खां वरिता वेंदा ऐं क़यामत ताईं जारी रहंदो। इन करे मौत खे यादि करणु तमामु मुफ़ीद आहे, छो त जॾहिं बि गुनाह जो ख़्यालु अचे त मौत खे यादि कंदो त इंशाअल्लाह गुनाह न थींदो। अल्लाह पाक मूंखे अव्हांखे बल्कि जमी मुसलमाननि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।